त केतिरी मेहनत खां पोइ मंथन कंदे कंदे वञी अमृत निकितो। ऐं असां त बसि रोज़ हिकिड़ो ई भेरो मुरली पढ़ी त असां सम्झो असांजो वीचार सागर बंदि थी वियो। न, तव्हां ॾिसो हिकिड़ो नंढड़ो ॿार बि जॾहिं स्कूल में वञे थो, उनखे टीचर पढ़ाए थो ए फॉर एप्पल, एंड दैट इज नॉट इनफ। खाली ए फॉर एप्पल चवण सां छा उन सभु कुझु सम्झी वियो? न, वरी टीचर चवंदी उनखे तोखे इनखे घड़ी घड़ी लिखणो पवंदो। ए फॉर एप्पल वेचारो नंढड़ो ॿार जंहिंखे कुझु ख़बर बि कोन्हे, उहो लिखे थो ए फॉर एप्पल, ए फॉर एप्पल। सभु ॿ टे पना त उहो लिखी सघंदो ए फॉर एप्पल, तॾहिं बि उनखे सम्झ में न ईंदो आहे। पोइ धीरे धीरे उनखे असां छा कंदा आहियूं, वरी एप्पल बि ॾेखारणो पवंदो आहे। एप्पल न ॾेखारिबो त उनखे सम्झ में न ईंदो। पोइ उन ॿार खे ॾेखारिबो आहे, ॾिस हिनखे एप्पल चइबो आहे। त जीअं हू एप्पल खे ॾिसंदो त हुनखे यादि ईंदो कि हा ही एप्पल आहे। त ही वीचार सागर मंथन करण इहे सवलो कोन्हे। त असांखे बि छा करिणो आहे, असांखे पूरो जेको बि असां ॿुधूं था त उनखे असांखे घड़ी घड़ी पंहिंजो उनजो मंथन करिणो आहे। हिकु ॻाल्हि जेको बाबा चए थो त हिकिड़ो भेरो चवण सां असांजी बुद्धि में न वेहंदी आहे। इन करे मूं पहिरीं बि ॿुधायो हो कि बाबा जेका बि मुरली ॿुधाए थो उनखे चङी तरह चपे चूसे असांखे पढ़णी आहे। खाली ॿुधण सां बि असांजे ज़हन में सभु कुझु नथो विहे। जेतिरी बार तव्हां उनखे पढ़ंदा रहंदा त हिकु हिकु पॉइंट फिट थींदी वेंदी, प्रिंट थी वेंदी। पोइ तव्हां खां सॼे ॾींहं में केर बि कुझु बि पुछे त तव्हां फट सां उहो ॿुधाए सघंदा। पर इहो सभु थींदो वीचार सागर मंथन करण सां। इन करे असांजे मिठड़े बाबल चयो, ॿारो हलंदे फिरंदे वीचार सागर मंथन करियो, छो त ही ज्ञान मंथन ई बुद्धीअ जो भोजन आहे। हाणे ॾिसो असां बि भोजन छो कंदा आहियूं? छो त भोजन सां शक्ति मिलंदी आहे। जेकॾहिं भोजन न कंदासीं त असां में शक्ति न हूंदी त असां सॼो ॾींहुं कुझु कार्य बि न करे सघंदासीं। त बाबा बि सुबुह सुबुह जो असांखे ही ज्ञान मंथन, इहो भोजन थो ॾे। इनखे असांखे चॿाइणो आहे। तव्हांखे ख़बर हूंदी हिकु गांइ आहे, उहा गांइ बि छा कंदी आहे, जॾहिं हुनखे घास ॾिबो आहे त उहा हिकिड़ो ई भेरो खाईंदी आहे, सॼो ॾींहुं कोन खाईंदी आहे। पर उनखे उहा छा कंदी आहे, चॿाईंदी आहे। धीरे धीरे ॾिसंदा उहा सॼो ॾींहुं वेठी उनखे चॿाईंदी रहंदी आहे। चॿाए चॿाए करे उन मां जेका रस मिलंदी अथसि उन मां उनखे ताक़त मिलंदी आहे। त असां बि ही जेको ज्ञान मंथन आहे, जेको बाबा असांखे रोज़ ॿुधाए थो, उनखे बि असांखे जेतिरो टाइम मिले, जेतिरो बार तव्हांखे टाइम मिले, उनखे तव्हां पढ़ो या ॿुधी बि था सघो। अॼुकल्ह त ऑडियो बि जाम आहिनि, ॿुधो पढ़ो त धीरे धीरे तव्हांजे मन में प्रिंट थींदो। सॉरी। त बाबा चयो कि ये ज्ञान मंथन बुद्धीअ जो भोजन आहे, ऐं ये भोजन करण सां सॼे ॾींहं जी शक्ति मूंखे मिली वेंदी। ऐं पोइ बाबा चयो इहो वीचार करे, सर्विस करे बाबा चयो इहो वीचार सागर करण सां तव्हांखे सर्विसियूं नयूं नयूं युक्तियूं ऑटोमेटिकली मिलंदियूं। करे ॾिसिजो, अॼु हिन ते प्रैक्टिस करे ॾिसिजो, तव्हांखे केतिरो फ़ाइदो थो थिए। अॼु जो बाबा सवाल पुछियो आहे, ऐं ख़बर अथव बाबा रोज़ सवाल छो पुछंदो आहे? छाकाणि ॾिसो स्कूल में त असां रोज़ पढ़ूं था, पर पढ़ण खां पोइ छा मुंहिंजी बुद्धि में बरोबर ज्ञान वेहे थो? इन करे बाबा असांखां रोज़ नया नया सवाल पुछंदो आहे। पर इहो बाबा ज्ञान असांखे पहिरीं ॾेई चुका आहिनि। उन्हनि जमा ई सवाल पुछंदो आहे कि ॿारनि खे चङी तरह यादि आहे हिन जो जवाबु। बाबा अॼु पुछनि था असांजा मिठड़ा बाबल कि किन ॿारनि खे ज्ञान अमृत धारण करण
वहाँ कराने जी शक्ति ईंदी आहे। बाबा ये सवाल हर कोई पंहिंजे मन में इन सवाल जो प्रश्न जो जेको उत्तर आहे तव्हां ज़रूर सोचींदा। छो जीअं जीअं बुद्धि खे असां यूज़ कंदासीं त उहा बुद्धीअ मां उहो रस निकिरंदो रहंदो। सोचो थोरो, मां तव्हांखे बाबा जो उत्तर बि ॿुधायां थी। अॼु जो बाबा असां मिठड़े बाबल जवाब ॾिनो, जेके ॿार बाबा जा बणजंदे बि पवित्रता जी पक्की प्रतिज्ञा कंदा आहिनि। हां ॾिसो, जॾहिं खां असां योगी जीवन पसंदि कयोसीं त बाबा अल्लाह असांखे हिकिड़ो ई वरदान ॾिनो, योगी भव ज्ञानी भव। इहा असांखे पक्की प्रतिज्ञा कराई असांजे मिठड़े बाबल। हूअं बि ॾिसंदा भक्ति मार्ग में बि जेके प्रतिज्ञा कंदा आहिनि हू कॾहिं टोड़ींदा आहिनि छा? केॾा पक्का हूंदा आहिनि पंहिंजी प्रतिज्ञा में। छाकाणि त हू जेको विर्त रखंदा आहिनि न, उन्हनि खे जॾहिं असां अन्न ॾींदा आहियूं त चवंदा न न अॼु मुंहिंजो उपवास आहे, मां तुरंत चवंदा। पोइ असां बाबा जा पक्का ॿार कीअं इन विर्त खे टोड़े था सघूं जेको असां पहिरें ॾींहुं बाबा सां प्रॉमिस कई आहे। त बाबा चवनि था, मुंहिंजा मिठा मिठा लाडला बच्चा ॿार, यादि रखिजो, जेकॾहिं एतिरो ॿुधंदे बि मां रोज़ तव्हांखे अची करे 4 पेजनि जी मुरली हिकिड़ो लव लेटर ॿुधायां थो, एतिरो बि ॿुधंदे जेकॾहिं तव्हां पवित्र न थींदा त पोइ तव्हांजी बुद्धि जो तालो बंदि थी वेंदो। बाबा रिज़ल्ट थो ॿुधाए, बाबा कुझु चए कोन थो, तव्हांजी मर्ज़ी आहे। ऑप्शन बाबा ॾिनो आहे कि मूंखे छा करिणो आहे। हिकु कन खां ॿुधी ॿिए कन खां निकिरी वेंदो। ऐं इहा त प्रैक्टिस हर कंहिंखे आहे। जॾहिं असां भक्ति मार्ग में हूंदा हुआसीं न, तॾहिं छा थींदो हो, उते असां रोज़ वेंदा हुआसीं ऐं रोज़ सत्संग ॿुधंदा हुआसीं। त उन वक़्तु असांखे बि सुठो त लॻंदो आहे, कंहिं बि सत्संग में वञो, सुठा वचन ॿुधो, सभिनी खे सुठा लॻंदा आहिनि। पर जॾहिं वापसि घर अचण महिल असां रस्ते ते बि छा कंदा आहियूं, उहो ॻाल्हियूं त रिपीट कोन कंदा आहियूं, उनजो उहो वीचार सागर मंथन त न कंदा आहियूं, पर उहा ई साॻी पर पढ़चर कंदा आहियूं, हिते हुते जूं ॻाल्हियूं कंदे कंदे रस्ते जो जेको असांजो वापसि अचण जो आहे उहो उन में ई विञाए छॾींदा आहियूं। त जेको असां ॿुधोसीं उन जे मथां उहो पर्दो अची वियो। पर पढ़चड़ जेका असां हींअर कईसीं न, उहे ॻाल्हियूं असांखे अजायूं सजायूं ॻाल्हियूं हिते हुते ॻाल्हियूं ॿुधियूंसीं न, उहे फिट थींदियूं, उहे गुम थी वेंदियूं, छाकाणि त उहो पुठियां थी वेंदो आहे। त असांखे हिते हिते जी ॻाल्हियूं ॿुधण सां त कुझु जेको आहे उन मां त कुझु फ़ाइदो ई न थींदो। इन करे असांजो मिठड़ो बाबल चवे थो त सदाई जेको ॿुधो था उन जो पहिरीं मनन चिंतन करियो, पंहिंजे ज़हन में पक्को करियो, पोइ भले तव्हां थोरी दुनियादारीअ जूं ॻाल्हियूं ऐं हेतिरे हिते थोरी करे था सघो, पर जेतिरो घटि कंदा त ज्ञान जो रंग तव्हांजो न त उॾामी वेंदो। भॻवान जा थी आहियो त इन्हनि ॻाल्हियुनि खे हाणे कढी छॾियो, छो त उल्टो कर्म कंदासीं त बाबा चयो मुंहिंजा ॿार तव्हांजो गलो ई घुटिजी वेंदो। गलो घुटण माना बाबा मुझे ॿुधाए थो, गलो घुटण माना असांखे जेको ज्ञान रोज़ ॿुधूं था, सपोज़ मूंखे केरु ॿियो मिलियो, उहो मूंखां पुछंदो अच्छा अॼु मुरलीअ जो मूंखे सार ॿुधाए न, अच्छा मूंखे वरदान ॿुधाए न, अच्छा मूंखे स्लोगन ॿुधाए न, ॿुधाए सघंदा आहियूं? छाकाणि असांखे ख़ुदि ई यादि कोन्हे त असां ॿियनि खे कीअं ॿुधाए सघंदासीं। त बाबा उन करे चए थो ॿार मुंहिंजा, उनखे तव्हां घड़ी घड़ी मनन चिंतन करियो त तव्हांजी ज़हन में वेंदो, न त गलो ई घुटिजी वेंदो, पोइ कंहिंखे ज्ञान ॿुधाए बि न सघंदा। इन करे थोरी सावधानी रखो। अॼु जो गीत बि आहे, तव्हां राति गवाई सुम्ही करे ऐं ॾींहुं विञायो खाईंदे पीअंदे, बाक़ी सारी जीवन असांजी ईअं ई व्यर्थ। ओम शांति। हाणे असांजो मिठड़ो बाबल वेही करे ॿारनि सां पुछे थो, ॿार ॿिए हंध जे बाबा खे
चङी तरह सुञाणो था? ॾिसो बाबा इहो सवाल छो थो पुछे, चङी तरह। हिकिड़ो थींदो आहे ठीकु आहे असांखे नॉलेज आहे, पर बाबा अॼु चए थो चङी तरह। ॿार बेहद जे काबिल खे अच्छी तरह माना सुठे नमूने ॼाणो था, पुछणो थो पवे, न त पूछने जो त कोई फ़ाइदो ई कोन्हे न, क़ाइदो त हूअं आहे कोन्हे। पर बाबा असांखे नॉलेज पको थो कराए। सभई ॼाणनि था कि हू असांजो माउ पीउ आहे, ऐं माउ पीउ मिले त असां थी वियासीं आस्तिक। पर आस्तिक माना जेके मिठड़े बाबल जो सही ऐं यथार्थ सुञाणप हुजे, यथार्थ सुञाणप बाबा जो पूरो परिचय हुजे। अगरि कंहिंखे न हुजे त हिकु ॾींहुं मां सॼो ॾींहुं हुन ते ॿुधाए थी सघां बाबा जो सॼो सही परिचय। छो त असांजो हू सॻो माउ पीउ आहे। छाकाणि त माउ पीउ ॿारनि खे हमेशह सुख ॾींदा आहिनि। हू पाण दुखी रहंदा, पाण वटि कुझु घटि खाईंदी, माउ ॾिसो छा कंदी आहे, ॿार खे पहिरीं ॾींदी ऐं पंहिंजे लाइ न पचाईंदी, पर ॿार खे वधी ॾींदी। त हिते बि असांखे असांजो माउ पीउ आहे न सुख घनेरे। घनेरे जो मतिलबु छा आहे? तव्हां ॾिसो हिकिड़ो वण हूंदो आहे, उन में थोरी थोरी डालियूं पड़े पड़े हूंदियूं आहिनि न, त असां जॾहिं उस में वेंदा आहियूं त उन्हनि डालियुनि मां उस पास थींदी आहे। पर घनेरो जॾहिं हूंदो आहे न त उन में थोरी बि किरण ॿाहिरि बि न ईंदी आहे। अहिड़े नमूने बाबा सां हिन बाबल जा जॾहिं असां ॿार थियासीं त बाबा बि मूंखे एतिरो घनेरो सुख थो ॾे जो असांखे दुखनि जी रती बड़बी उस न लॻंदी आहे। त केतिरो न असांखे फ़ाइदो थो मिले भॻवान जो, पंहिंजे बाबल जो थियण जो। बाबा चए थो हाणे कि सतयुग में त आहे ई प्रालब्ध, उते तव्हांखे कुझु महिनत न करणी पवंदी आहे। महिनत मूंखे किथे करणी आहे? हींअर संगम युग पे। जीअं असां रोज़ कमाईंदा आहियूं, पोइ उन मां छा कंदा आहियूं, थोरो बचाए रखंदा आहियूं, आई वेल कमु अचे। तीअं हींअर संगम युग पे बाबा जेको असांखे सेखारे थो कर्मनि जी गुह्य गति, या असांखे छा ॻाल्हाइणो आहे, कीअं व्यवहार करिणो आहे, पंहिंजी जीवन धारा सॼी बाबा हींअर मुंहिंजी सेट करे ॾिनी आहे। हर कंहिंखे ख़बर आहे, अमृत वेले खां वठी राति ताईं बाबा सॼी मूंखे ॿुधाई आहे। उन ते मां जॾहिं हलंदसि चङी पॉइंट टू पॉइंट, श्रीमत टू श्रीमत, तॾहिं मूंखे सतयुग में प्रालब्ध, जंहिंखे लॉटरी चइबो आहे, आई वेल जेको असां कमायो आहे उनजो फल, उनखे चइबो आहे प्रालब्ध। त बाबा चए थो सतयुग में आहे, हींअर तोखे महिनत करणी आहे। ऐं वहां बाबा चए थो उते त न आस्तिक आहे न नास्तिक आहे, सवाल ई नथो उथे। आस्तिक नास्तिक ॼाणण न ॼाणण संगम पर थींदो आहे, ॿिए कंहिं बि हंधि न थींदो आहे। बाबा चवनि था, असांजा बाबल असांखे सम्झाइनि पिया हिकु हिकु पॉइंट खोले खोले करे। कल ऐं अॼु चयो वेंदो आहे, अॼु पुरानी दुनिया आहे ऐं सुभाणे वरी नई दुनिया थींदी। अॼु राति आहे त सुभाणे वरी ॾींहुं थींदो। वास्तव में भारतवासियुनि खे त पंहिंजे बाबल जी ॼाण ई कोन्हे। बाबा क्लियर करे ॿुधाए थो, छो त भारत में ई सोमनाथ जो मंदिर बि आहे, शिव जयंती बि मल्हाईंदा आहिनि, पर कंहिंखे बि ख़बर कोन्हे कि शिव बाबा असांजो मिठड़ो बाबल कॾहिं आयो, सोमनाथ जो नालो छो पियो, ऐं हुन कॾहिं अची करे असांखे ज्ञान अमृत पिरायो। पर असां भारत चङी तरह ॼाणूं था, छा सच में असां ही सॼी ॼाण आहे त सची शिवरात्रि कीअं मल्हाइबी आहे? अॼु मां तव्हांखे थोरो डिटेल में ॿुधायां थी सची शिवरात्रि कंहिंखे चइबो आहे। अचो त अॼु मिली करे उनजी ॼाण वठूं। सभिनी खां पहिरीं शिवरात्रि छो था चऊं? बाक़ी त ॿियनि सभिनी अवतारनि खे चवंदा आहियूं जयंती, कृष्ण जयंती, महावीर जयंती, पर हिते चवंदा आहियूं शिवरात्रि। त रात्रि जो मतिलबु छा आहे? रात्रि माना अंधकार, ऐं अंधकार में छा आहे? राति जो असां अंधकार में कमु करे सघंदा आहियूं क्या? धक्का दौरा पिया खाईंदा आहियूं, हेॾां होॾां पिया भटकंदा आहियूं। त जॾहिं हिन सृष्टिअ ते बि
अंधकार थींदो आहे, रात्रि ईंदी आहे, तॾहिं हर मनुष्य आत्माउनि खे बि कुछ भी समझ में न ईंदो आहे त कीअं ॻाल्हायूं, कीअं व्यवहार करियूं, कहिड़े नमूने सोचियूं, छा करियूं, छो त अज्ञान रूपी अंधकार में। इन करे छा करणो पवंदो आहे, तॾहिं ई उन वक़्तु असांजो मिठड़ो बाबल शिव बाबा गीता में असां सां जेको वाइदो कयो हुओ कि जॾहिं जॾहिं धरतीअ ते अति धर्म गिलानी थींदी, अति कर्म भ्रष्ट थींदा, उन वक़्तु मां अवतार वठंदसि। वो वक़्तु हाणे अची वियो आहे, इहो त सभिनी खे ख़बर आहे। टोटली घोर कलयुग आहे ऐं हुन अवतार वरितो आहे, इहा त असांखे ख़बर आहे। असां शिवरात्रीअ ते जागरण कंदा आहियूं, त जागरण जो मतिलबु छा आहे? तव्हां ॾिसंदा असांजे बिल्डिंग में बि वॉचमैन हूंदो आहे, उहो हमेशह पुकारींदो रहंदो आहे, राति जो ई पुकारींदो आहे, जागते रहो, जागते रहो। त छा असां सुम्हूं न, छा जागते ई रहो? उन जो मतिलबु आहे कि अहिड़े नमूने न सुम्ही वञो कि तव्हांखे अहिड़ी सुजागी न हुजे, घर में चोर आया, चोरी करे हली विया। बस अहिड़ी तरह ही हिन अंधकार रूपी में परमात्मा अवतरण वठी करे हाणे आयो आहे असां आत्माउनि खे जागरण करणे। माना हाणे तव्हां जागो, तव्हां देहन कोन आहियो, आत्माऊं आहियो। बाबा हिकु हिकु ॻाल्हि अची करे असांखे सम्झाए थो, असांखे निंद्रा, अज्ञान रूपी निंद्रा मां जागाए थो। बाबा असांखे ॿियो असां छा कंदा आहियूं शिवरात्रि में? उपवास। हाणे उपवास जो मतिलबु छा? उप मीन्स ऊपर, वास माना रहणो। त पोइ असांखे उपवास था करियूं, मतिलबु सॼो ॾींहुं असां पंहिंजे शिव बाबा जे, शिव बाबल जे गॾु मथे, मथे उप माना मथे, बाबा त मथे रहंदो आहे, हिते हेठि कोन्हे। असांखे बि सॼो ॾींहुं बाबा सां गॾु ई रहणो आहे ऐं उन सां ई रूह रहण करणी आहे, उनखे चइबो उपवास। पोइ असां खीर जी लोटी बि चाढ़ींदा आहियूं। हाणे खीर छा आहे? सभिनि खां महांगो हूंदो आहे ऐं सभिनी पदार्थनि खां कीमती आहे। इन करे सभिनी खां पहिरीं कीमती असांजो जेको तन मन धन आहे न, उन ते अर्पण करणो आहे, इहो आहे खीर जी लोटी चाढ़ण। पर असांजे बाबुल खे त होलो बि चवंदा आहियूं, छो त असां उनजे मथां त बेलपत्र चाढ़ींदा आहियूं, जेको तमामु घणियूं करियो तव्हां ॾिसंदा ॾाढो करो हूंदो आहे। मतिलबु असांजो जेकी बुरायूं आहिनि, काम क्रोध लोभ मोह अहंकार आहे, असां उनखे उहो था ॾियूं ऐं उनजे बदिले में हू असांखे सतयुगी राज्य भाग्य थो ॾिए। इन करे त हू भोलो सौदागर आहे। इन जी हिकु शिवरात्रीअ जी हिकु कहानी तव्हां सभिनी ॿुधी हूंदी, पर हिते मां तव्हांखे बाबल जी छा थो चवणु चाहे उहा ॿुधाईंदसि। चवंदा आहिनि कि हिकिड़ो शिकारी हो, वो शिकार करण जंगल में वियो। हाणे आधी राति हुई, वो हिते उते शिकार पियो ॻोल्हे त उनखे शिकार न मिलियो। पर आख़िर में जॾहिं निराश थी वापसि पे मोटियो त हिकु हिरन उनखे मिली वियो। उन हिन हिरन खे पकड़े करे मारण जी कोशिशि कई त हिरण हथ जोड़े करे उनखे चयो, प्लीज़ तूं अॼु मूंखे छॾे ॾे, मां बि हिते पंहिंजे ॿारनि जे लाइ खाधो ॻोल्हण आयो आहियां। मुंहिंजा घर में नंढड़ा नंढड़ा ॿार आहिनि जेके मुंहिंजो इंतज़ारु था कनि। मां वञा थो ऐं मिंट में ख़ाली उन्हनि खे ॿुधाए थो अचां कि भाई अॼु मुंहिंजो शिकार थी वियो आहे, इन करे सुभाणे खां तव्हां पंहिंजो कजो। हुन चयो ठीकु आहे, छाकाणि पहिरें ज़माने में विश्वास हूंदो हो। हाणे त उहो विश्वास जी त ॻाल्हि आहे ई कोन, केरु चवे मां पोइ ईंदुसि त ईंदो ई कोन, पर ही पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे। हुन चयो ठीकु आहे, ओके, मां हिते ई वेठो आहियां, तूं हिते ई अचिजांइ। हाणे हुन सोचियो कि हेॾो गहरो जंगल आहे, आधी राति आहे, मुंहिंजो न केरु शिकार करे, छा करियां? हू फटाफट हिकिड़ो पत्थर हो, उन ते पेर रखी करे मथे चढ़ी वियो वण ते। हाणे करे छा, हुनजो इंतज़ारु वेठे कई। आधी राति हुई ऐं उमावस जी राति हुई, पोइ हुन थर थर वेठे कांपियो, छाकाणि सीउ हो, सियारे जो वक़्तु हो, त हू थर थर पे कांपियो, त थर थर कांपियो, श श श श श श श वेठे कई।
त हेठि जेको शिवलिंग हो उन ते हू पेर चढ़ी करे मथे चढ़ियो हो। त शिवलिंग वीचारो भगवान जो है न पोलो आहे असांजो बाबा। उन चयो अरे वाह, मुंहिंजो बच्चो देख बुखियो बि वेठो आहे, उपवास वेठो करे, ऐं राति जो मुंहिंजो नाम पियो जपे शिव शिव। ऐं माण्हू त बेलपत्र चाढ़ींदा आहिनि, ही त पंहिंजो सॼो शरीर मूं ते रखी करे मथे चढ़ियो आहे। असांजो बाबल उन ते राज़ी थियो। जॾहिं हिरन वापसि आयो त ही शिकारी जल्दी जल्दी पेर रखी करे हेठि, उन त ॾिठो कोन कोई शिवलिंग आहे, उन ते पेर रखी करे हेठि लथो त बाबल ॾाढो ख़ुशि थी। छाकाणि त भॻवानु उते राज़ी थींदो आहे जिते सचाई ऐं सफ़ाई हूंदी आहे। हिरन में सचाई हुई, हू वापसि आयो। ऐं हिन शिकारीअ बि ॾिठो त ही वापसि आयो त हुनखे थोरी दया अची वई। हुनखे चई ठीकु आहे, तूं वञ, तुंहिंजा नंढड़ा ॿार आहिनि, छॾे ॾिनईसि। त परमात्मा जो वास उते हूंदो आहे जिते असां में इहे दिव्य गुण हूंदा आहिनि। दया भावना हुजे, सचाई सफ़ाई हुजे, उते भगवान जी हाज़िरी हूंदी आहे। उते शिवलिंग मां शिव परमात्मा जो अवतरण थियो ऐं उन्हनि ॿिन्ही खे हुन हिकिड़ो वरदान ॾिनो। इहा आहे सची सची शिवरात्रि जी। त असां बि पंहिंजे मिठड़े बाबल सां उनजो ज्ञान ॿुधी करे हाणे आस्तिक थिया आहियूं। छो त बाबल स्वयं अची करे पंहिंजो असांखे परिचय ॾिनो आहे, पंहिंजी सुञाणप ॾिनी आहे। हीअ त ठहियल ठुकियल ड्रामो आहे जंहिंजो असांखे परिचय मिलियो आहे संगम युग पर। संगम माना संग में, कंहिंजे संग में आहियूं असां, जंहिंजे संग में हूंदासीं अहिड़ी असांजी क़िस्मत थींदी। हींअर परमात्मा आयो आहे त असां सॼो ॾींहुं उनजे संग में आहियूं, माना संगम में। त ॿार ॼाणनि था कि अॼु नरक आहे ऐं सुभाणे वरी स्वर्ग थींदो। बाबा ने कहा, बाबा चए थो मुंहिंजा मिठड़ा बच्चा, तव्हांखे कलयुग मां सतयुग ॿियो केरु ठाहे सघंदो छा? मां ई त ठाहे सघंदसि। इन करे बाबा खे चयो वियो आहे पतित पावन। हू असां पतितनि खे ई पावन थो ठाहे। दुनिया में किथे बि वञो, संगम जी त कंहिंखे ख़बर ई कोन्हे। 4 युगनि जी सभिनी खे ख़बर आहे, पर ही जेको पंजो नंढो संगम युग आहे उहा कंहिंखे ख़बर कोन्हे। उन्हनि खे पुरुषोत्तम युग चवंदा त सम्झंदा, संगम युग जी त कंहिंखे बि ॼाण कोन्हे। पर तव्हां बाबा चवनि था, असांजा मिठड़ा बाबल, मुंहिंजा बच्चा, तव्हां त रोशनी में आहियो, तव्हांखे त मूं सभु कुझु ॿुधायो आहे। तव्हां त हाणे भक्ति मार्ग बि छॾे ॾिनो आहे, छाकाणि त भक्ति मां त असांखे कुझु मिलियो ई कोन्हे, भक्ति मां कुझु मिलंदो बि कोन्हे। इन करे बाबा चवनि था भक्ति हाणे अधु कल्प खां तव्हां कंदा आया आहियो, उनमें तव्हां गिरती कला में विया। पर ज्ञान त तव्हांखे जेको नॉलेज आहे, जेकी रोशनी आहे, मां हींअर ई थो ॾियां, जंहिंसां तव्हांजी सदगति थींदी। सदगतीअ जो मतिलबु छा आहे? हिकिड़ी थींदी आहे गति, ॿी आहे सदगति। गति माना असां, गति त सभिनी जी थींदी, छाकाणि त सभिनी खे ही देह छॾे करे परमात्मा पंहिंजे घर त सभिनी खे वञिणो आहे। गति त सभिनी जी थींदी, सदगति सभिनी जी न थींदी। बाबा सां असांजो परिचय थियो आहे ऐं उनजी जेकी बि शिक्षा आहे असां धारण था करियूं त असांजी सदगति थींदी। सदगति माना स्वर्ग में, स्वर्ग में अचणु माना सर्व प्रकार जो सुख। तव्हां ॾिसंदा हींअर सभिनी खे सर्व प्रकार जो सुख न आहे। सर्व प्रकार जो सुख कंहिंखे चयो वञिबो आहे? हिकु सुख आहे तन जो, किन खे तन जो आहे त किन खे धन जो कोन्हे। पर सतयुग में तन जो बि आहे त मन जो बि आहे। हिते किन जो मन जो बि न आहे, ऐं किन खे धन आहे त किन खे न आहे। ऐं चौथों आहे जन। जन माना मुंहिंजा रिश्तेदार। मूं वटि तन मन धन सभु कुझु आहे, पर जेकॾहिं मुंहिंजे रिश्तेदार ठीकु न आहिनि त छा तव्हां सुखी रही सघंदा? पर इहे चारई प्रकार जो सुख असांखे सिर्फ़ु सतयुग में थो मिले। इन करे बाबा चए थो मां आयो आहियां तव्हांजी सतगति करने। बाबा हिकिड़ो ई बार अची करे, माना हिकु ई भेरो थो अचे, घड़ी घड़ी नथो अचे। माण्हू चवनि था बाबा हर टाइम थो अचे, हर युगे 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 नथो अचे। बाबा 4 युगनि जे अंत में हिकिड़ो ई भेरो अची करे असांजी सतगति थो करे। न करे उनखे चयो वियो आहे पतित पावन सतगति दाता। ॾिसो असां केतिरा न भाग्यवान आहियूं
जो उनजो जनम भी भारत में ही तो थिए, पर भारतवासियुनि खे त हिनजी ख़बर ई कोन्हे त ही निराकार शिव बाबा जो भी कोई मंदिर आहे। निराकार, निराकार जो मतलब ये कोन्हे कि हुनजो कोई आकार कोन्हे। पहिरीं बि मूं ॿुधायो हो, निराकार मतलब असां उनजो कंपेयर था करियूं कि हू न साकार, साकार माना असां आत्माउनि देह वरिती आहे त असां सभिनी खे ॾिसणु अचनि थो आहे, इन करे उनखे चवंदा आहियूं साकार। ऐं ॿियो थींदो आहे आकार, मीन्स देवी देवताऊं आकारी आहिनि, उन्हनि जो देह ॾिसण में उन्हनि खे हड्डी मांस जो पिंजरो कोन्हे, हू सिर्फ़ ज्योति स्वरूप आहिनि। त भॻवान न साकारी असां वांगुरु आहे न देवी देवताउनि वांगुरु आकारी आहे, इन करे उनखे उनजी भेट में निराकार चयो वियो आहे। पर माण्हुनि खे हिनजो ध्यानु कोन्हे, छाकाणि त अनेक प्रकार जूं मतूं थी पयूं आहिनि। जंहिं जहिड़ी ॻाल्हि सम्झाई त माण्हू हुनखे मञी करे फॉलो करनि था। पर हाणे त तव्हां मुंहिंजा भापल चए थो बचरा त मुंहिंजी रचयिता ऐं मुंहिंजी रचना खे त ॼाणो था न, छाकाणि त मां तव्हांखे सॼो आदि मध्य अंत जो राज़ सम्झायो आहे। जिन बि 7 डेज़ कोर्स कयो आहे न, त हिन में सभु कुझु अची वेंदो आहे, सॼो राज़ अची वेंदो आहे। तॾहिं असां ॿियनि खे सम्झाए सघंदासीं। जेकॾहिं मूं न सम्झो आहे त मां ॿियनि खे न सम्झाए सघंदसि। इन करे हर का ॻाल्हि पहिरीं मूंखे सम्झणी आहे। अगरि तव्हांखे का बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे, का पॉइंट ध्यान में नथी अचे, यू आर वेलकम टू आस्क एनी सिस्टर, दे विल एक्सप्लेन यू टोटली। त प्लीज़ तव्हांखे हिकु हिकु पॉइंट खे बरोबर गहराई सां सम्झणो, तॾहिं तव्हां ॿियनि खे सम्झाए सघो। असांजो प्यारो बाबल जेको परम पिता परमात्मा सत आहे, चैतन्य आहे, ज्ञान जो सागर आहे, पर हर एक आत्मा में अलग अलग पार्ट भरियल थींदा आहिनि, सभिनी जा अलग अलग आहिनि। सर्वव्यापी है, भगवान खे छा था चवनि माण्हू, हू त सर्वव्यापी आहे। हाणे सर्वव्यापी आहे, जिते वञो उते आहे, भगवान खे चवनि हुनजो सभिनी में पार्ट आहे। जेकॾहिं हुनजो पार्ट असां में आहे त असां केतिरा अंधियारे में आहियूं। अॼु ॾिसो हिकु इंसान ॿिए हिकु इंसान जो खून थो करे, ॿिए इंसान खे बर्बाद थो करे, त छा भॻवानु वेही करे ॾिसे थो, कुझु नथो करे। अॼु घर में बि असांजा ॿार जेकर सम्झो कुझु ग़लति कनि त असां छा उन्हनि खे कुझु सम्झाईंदासीं कोन्हे, ॾिसंदासीं ख़ाली। त हिते असांजो भाभल अची करे बि असांखे सम्झाए थो, ॿारो मुंहिंजा मां त सुञाणो था कि मुंहिंजो ऊंचे ते ऊंचो पार्ट आहे, इन करे उन हिक खे ई सभु भक्त यादि कंदा आहिनि। बाबा चए थो मिठड़ा ॿारो, मां त अची करे हिते शिवालय ठाहींदो आहियां। शिवालय मीन्स सतयुग जो, नया घणेई नाला आहिनि सतयुग जा। शिवालय मीन्स जहां शिव जो आलय मीन्स रहण जो स्थान आहे। त सतयुग में त हिकिड़ो ई धर्म हो, उते त कोई धर्म आहे ई कोन, उते त ख़ाली हिकिड़ो ई देवी देवता, देवी देवता माना ॾियण वारा। हिते त वठण वारा ई घणा आहिनि, उते त हिकिड़ो ई धर्म आहे। पर भॻवान असांखे अची करे सम्झाए थो, मुंहिंजो मिठड़ो बाबल चए थो आरो तव्हांखे घर बार छॾण जी ज़रूरत आहे ई कोन। छाकाणि सन्यासी घर बार छॾे करे वञी परमात्मा खे त यादि करनि, छो त हुननि खे हुन वक़्तु इहो नॉलेज ई न हो। हू छो था छॾनि, हुननि जी बि सुठी भावना से करे हू था कनि। छाकाणि त हुननि खे ख़बर आहे जेकॾहिं मां घर में रहंदसि त भॻवान त चए थो काम क्रोध लोभ मोह अहंकार खे छॾ, त मां क्रोध खे कीअं थो छॾे सघां, मां पंहिंजी कामनाऊं खे कीअं थो छॾे सघां। छाकाणि त मां कमाईंदसि न त मुंहिंजो मोह त थींदो ई, ॿार हूंदा त मुंहिंजो त मोह बि थींदो। इन्हनि ॻाल्हियुनि खे मां घर में रही करे छॾे न सघंदा, इन करे छॾ इन्हनि खे, घर ॿार खे, वञ जंगल में शांति सां वेही करे भॻवान खे यादि कर। पर तव्हां सम्झो था घर ॿार छॾण सां उन्हनि खे ॿारनि जी यादि न ईंदी, पंहिंजे घर जी यादि न ईंदी। तव्हां जेका ॻाल्हि छॾींदा न उनजी वधीक यादि। तव्हां ॾिसो असां वटि 32 ई ॾंद आहिनि, असांखे यादि कोन्हे, हिकु ॾंद टुटंदो न त घड़ी घड़ी जे हुन वटि वेंदो। बाबा चए थो तव्हांखे त सिर्फ़ु हिन पुराणी दुनिया खे भुलिजी करे सतयुग में हलणो आहे बसि। ऐं हू बहु बाबा चए थो मां तव्हांखे कल्प पहिरीं बि ईअं ई पुरुषार्थ कराए वठी हलियो हुउसि,
हींअर वरी ॿार तव्हां थोरो पुरुषार्थ करो, बस पाण खे देह न समझी करे आत्मा समझो। नंढी त ॻाल्हि आहे, कोई वॾी ॻाल्हि त आहे कोन जंहिंमें असां मुंझूं। बाबा असां सभिनी ॿारनि खे समझाए थो, भारत ही मुंझियो हो ऐं हाणे पुजारी थी वियो आहे। पर बाबा वरी चए थो, बच्चो धीरज रखो मुंहिंजा ॿार, हाणे वरी सभई पूज्य थींदा। ऐं ही नॉलेज बि उहे ई सम्झंदा जेके मुंहिंजा सिकी लधा ॿार हूंदा। बाबा असांखे सिकी लधो थो चए, इहो सम्मान आहे। इन सम्मान खे बि तव्हांखे डिटेल में सम्झणो पवंदो। बाबा सिकी लधो छो थो चवे असांखे? बाबा रोज़ रोज़ चवंदो आहे मुंहिंजा सिकी लधा बच्चा। त ही छो चवंदा सिकी लधो? आप ॾिसो, हिकिड़ो असांजो ॿार असांखां दूर विछड़ी वियो हुजे ऐं मिलियो न हुजे, तव्हांखे केॾी तड़प थींदी उन ॿार खे मिलण जे लाइ। सम्झो 5 साल 10 साल 15 साल मिलियो ई कोन, पर हुनजी यादि हर टाइम ऑल ऑफ सडन उहो तव्हांजे साम्हूं अची वियो। तव्हांजो त बलहार, तव्हांजो त ईअं थींदो, एॾियूं भाकरियूं पाईंदा उनखे छॾींदा ई नहीं, छाकाणि सिकी लधो घणे वक़्त खां पोइ मिलियो आहे। उनखे बाबा चवंदो आहे मुंहिंजो तो, जेके देवी देवता धर्म जा न हूंदा न, त उन्हनि खे इहे सभु ॻाल्हियूं ॿुधी में वेंदियूं ई कोन। छाकाणि त भारतवासी ही 84 जनम वठंदा आहिनि। पर बाबा चए थो सभु न वठंदा आहिनि, तव्हां में बि के नंबर वारा आहिनि, सभु इकठा थोड़े ई ईंदा आहिनि। मूं त ॿारनि खे बड़ो बड़ चक्र जो राज़ बि ॿुधायो आहे। चक्र मीन्स सृष्टि चक्र जो बाबा असांखे कंप्लीटली आज बाबा ने सॼो असांजे बाबले ने ॾिसो 7 डेज़ जो कोर्स करायो आहे सॼी मुरली में। तव्हां वरी प्लीज़ उनखे घरी घरी पढ़जो, घरी घरी ॿुधजो, तॾहिं असांखे इहे सभु ॻाल्हियूं सम्झ में ईंदियूं। बाबा चयो आहे सिजरो बि ठहंदो आहे, सिजरो आत्माउनि जो बि थींदो आहे। सिजरो मीन्स रहण जो घर स्थान, जेको असांजो परम धाम में आहे, उहो असांजो रहण जो स्थान आहे। ब्रह्म बि चवंदा आहिनि त उते पहिरीं पहिरीं तव्हां ॾिसंदा शिव जो 7 डेज़ कोर्स में असांखे सेखारियो वियो आहे। पहिरीं पहिरीं शिव बाबा आहे, पोइ ब्रह्मा विष्णु शंकर आहिनि हुनमें, पोइ लक्ष्मी नारायण आहिनि, पोइ हर एक जा घराना अलॻि अलॻि हूंदा आहिनि, अलॻि अलॻि ब्रांचिस ठहियल आहिनि। कीअं नंबरवार सभई ईंदा आहिनि हुनमें, उहो तव्हां बरोबरु ॾिसिजो। बाबा चए थो, असांजो बाबल असांखे ॿुधाए पियो, घड़ी घड़ी बाबा असांखे हिकु हिकु पॉइंट ॿुधी में फिट पियो करे। हींअर ई तव्हांजे बुद्धि में सॼो वण अची वियो। बाबा अॼु 7 डेज़ जो कोर्स ॿुधाए पियो, सिजरो ॿुधायई असांखे, उहो सृष्टि चक्र जो ॿुधायई, पंहिंजो घर ॿुधायई। हींअर जार में असांजो धर्मनि जो हूंदो आहे कि कहिड़ा कहिड़ा धर्म केॾी महिल था अचनि। त इहो बाबा इहो असांखे हींअर ज्ञान थो ॾे। इहो पहिरीं पहिरीं केरु ईंदो, पहिरीं पहिरीं केरु ईंदो, इहो त कंहिं न ॿुधायो हो। भले असांजो अची करे असांखे इहो ज्ञान ॾिनो, छो त असां अज्ञान में हुआसीं। इन करे बाबा असांखे चवंदा, मुंहिंजा नंढड़ा ॿार, हिन प्राबल्ध जो बि ज्ञान सां ई तव्हांखे प्रालब्ध मिलंदी। ज्ञान न वठंदा तव्हांखे प्रालब्ध सतयुग जी न मिलंदी। हींअर ई चढ़ती कला आहे। सतयुग बि ॾिसो बाबा, संगम युग खे चवंदो आहे गोल्डन एज, न सॉरी बाबा हिनखे चवंदो आहे डायमंड युग। संगम युग छा आहे? डायमंड, डायमंड वधीक महांगो हूंदो आहे, पर सतयुग गोल्डन एज, गोल्ड डायमंड खां घटि हूंदो आहे। त जीअं असां हिन डायमंड पर वरी विकिणंदे विकिणंदे 850 वर्ष 2 कलाऊं घटंदियूं वेंदियूं आहिनि। सतयुग में मुंहिंजी चढ़ती कला कोन्हे। जीअं जीअं प्रालब्ध वठंदासीं तीअं हेठि हेठि करंदा वेंदासीं, 2 कलाऊं घटिजंदियूं वेंदियूं। इहो सभु हिसाब तव्हां करे था सघो, छो त पहिरीं आहे थुर, फाउंडेशन। फाउंडेशन ई तव्हां ॾिसो, वण जो जॾहिं असां बिज बि विझंदा आहियूं त पहिरीं नंढी टाली न ईंदी आहे, पहिरीं थुर ईंदो आहे।
पोथुर में नंढियूं नंढियूं टालियूं ईंदियूं आहिनि त बाबा अॼु असांखे उहो सम्झाए पियो धर्मनि जो कि सभिनि खां पहिरीं केरु केरु ईंदा आहिनि, पहिरीं पहिरीं शिव बाबा हुन में बिज विझी करे असां देवी देवताउनि खे पहिरीं आणींदो आहे। जार जी बाबा अॼु सॼी ॿुधाए थो नॉलेज, जंहिंजो वॾो विस्तार आहे। जेकॾहिं मां हींअर कंदसि पूरी मूली पूरी न थी सघंदी, नेक्स्ट टाइम चार उनखे असांखे चङी तरह सम्झणो आहे ऐं ॼाणणो आहे। ॿिया वण मां कीअं धीरे धीरे टाल टालियूं हाणे त अहिड़ियूं ब्रांचिस में बि ब्रांचिस थी वयूं आहिनि, एतिरियूं वधी वयूं आहिनि। पर काबिल चयो मुंहिंजा मिठड़ा ॿार, तव्हां त मुंहिंज खां जेको ज्ञान वठी करे नास्तिक सां आस्तिक थी विया आहियो। इन करे बाबल चवे थो मुंहिंजा मिठड़ा ॿार, तव्हां सभु कुझु सम्झो आहे, इन करे प्लीज फादर शोस सन, टीचर शोस स्टूडेंट, पहिरीं गुरु शोस फॉलोअर्स। पहिरीं गुरु ईंदो, तंहिंखां पोइ त असां फॉलो कंदासीं। गुरु अची करे उन असांखे एॾो नॉलेज ॾिनो त असां धीरे धीरे फॉलो कयोसीं। फॉलो जो मतिलबु आहे शोस करणो आहे। जीअं असां चवंदा आहियूं फलाणे धर्म जा असां फॉलोअर्स आहियूं, त फॉलोअर्स मीन्स हिकिड़ो गुरु आहे जेको गेरूता कपिड़ा पाए थो, जंगल में वञी वेहे थो ऐं कंद मूल खाए थो, त छा असां हुनजा फॉलोअर्स आहियूं? असां गेरूता कपिड़ा पाता आहिनि, असां जंगल में वञी वेठा आहियूं कलमुल, तॾहिं चइबो फॉलोअर्स। त हिते बाबा जेको आयो आहे उहो फॉलोअर्स असां हुनजा आहियूं। माना असांखे बाबा जेतिरो जेतिरो ज्ञान ॾिए थो, जेतिरी जेतिरी असांखे श्रीमत ॾिए थो, असां धीरे धीरे उनखे फॉलो करके अॻियां वधूं पिया। इन करे फॉलोअर्स। पर भॻवान त हिते ई हिकिड़ा ई आहिनि। हिते त असांजो पीउ बि हिकिड़ो आहे, टीचर बि हिकिड़ो आहे, त गुरु बि उहो ई आहे, त रचयिता बि उहो ई। त उहो अची करे छा कंदो? नई दुनिया ई रचींदो। स्वर्ग में बाबा चए थो लक्ष्मी नारायण ई तव्हां थी करे उते रहिजी। लक्ष्मी नारायण मीन्स चयो पियो वेंदो आहे, बाबा चए थो मां तव्हांखे अहिड़ा कर्म सेखारींदुसि जो तव्हां एतिरो ऊच पद पाईंदा। बाबा अची करे असांखे कर्म थो सेखारे ऐं उन्हनि कर्मनि ते असां हलंदासीं त असां देवी देवता थी सघंदासीं, त स्वर्ग में बि असां मालामाल थींदासीं। बाबा असांखे वरसो ॾिनो आहे त ज़रूरु भॻवान खां ई त वठंदासीं न। त लक्ष्मी नारायण मीन्स ही असांजो मेन एम एंड ऑब्जेक्ट आहे। मेन जो छा आहे, नर ऐसी करणी करे जो श्री नारायण थिए, नारी अहिड़ी करणी करे जो श्री लक्ष्मी थिए। त बाबा असांखे जेको ज्ञान थो ॾिए उहो घर घर में लक्ष्मी नारायण ठाहिण थो चाहे। ऐं असां सभई जेकॾहिं लक्ष्मी नारायण थी वियासीं त हर घर घर हिते ई स्वर्ग थी वेंदो, असांखे ॿिए स्वर्ग जी त का ज़रूरत ई न पवंदी। बाबा जे दिलि जो आहे बोलो। अचे थो तव्हां आहे न हिनखे वॾो वॾो सेखारियो, सभिनी खे चक्र बि वॾा वॾा ठाहियो ऐं सभिनी खे सम्झायो। अॼु बाबा सेवा जा बि असांखे ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि, असां कीअं कीअं अॻियां अॻियां सेवा करूं। बाबा चए थो ॿार उन्हनि ते तव्हां वीचार सागर मंथन जेको मूं क्लियर कयो कि हिकु भेरो पढ़ण ॿुधण सां असांजे ज़हन में कुझु हिकिड़ी पॉइंट बि न वेंदी। जेसि ताईं दादी जी ख़बर अथव, दादी जानकी जी घणा भेरा मुरली पढ़ंदी हुई? 21 बार। छा हेॾो बिज़ी रहंदे बि असांजूं दादियूं जेकॾहिं एतिरो करे थियूं सघनि त छा असां नथा करे सघूं? जेकॾहिं ऊचो पद पाइणो आहे जंहिंखे उहो ज़रूरु कंदो। त इहो बाबा छॾे ॾिनो आहे, जंहिंखे करिणो आहे करे, खुलो भंडारो आहे, जंहिंखे खपे उहो वठे। त बाबा चए थो इहो वीचार सागर मंथन बि करण सां तव्हां ॿियनि खे बि सम्झाए सघंदा, न त असां सम्झाईंदा आहियूं। कीअं सम्झाईंदा? छाकाणि त हींअर आहे संगम युग ऐं दुनिया बदिले पई, साॻी कोन रहंदी। हिते त तमामु घणा धर्म आहिनि, हुते त हिकिड़ो ई धर्म आहे, उहो बि भॻवान जूं स्थापन कयूं। उहो कमाल आहे न, भॻवान पाण वेही करे हुन धर्म जी स्थापना थो करे। इन करे भारत जो प्राचीन योग ॾाढो मशहूरु आहे। पर तव्हांखे त बाबा बाबल चए थो मुंहिंजा मिठड़ा मिठड़ा ॿारो, तव्हां त ॼाणो था
कि असांखे इहो राजयोग भगवान द्वारा ही पिया सिखूं। राजयोग जी मतलब छा आहे? ॿ ॻाल्हियूं आहिनि। राज मीन्स राज करणु। राज त असां सभिनी ते था करूं न, हीअं न करियो, हेॾां न वञो, हीअं न करो, राज त सभिनी ते था करूं। राज मूंखे पंहिंजे कर्म इंद्रियनि ते करणो आहे। उहो बि कॾहिं करे सघंदासीं जॾहिं ॿियो योग शब्द, योग माना कनेक्शन। त मुंहिंजो जॾहिं भॻवान सां, मिठड़े बाबल सां योग माना कनेक्शन, यादि हूंदी 24 कलाक, जॾहिं मां उनखे यादि कंदसि त मां पंहिंजे कर्म इंद्रियनि ते योग करे सघंदसि। इहो बि त असांखे बाबल ई त सेखारे पियो, त सिखण में केॾी देरि लॻंदी। असांजो बाबल ई असांखे बेहद जी हिस्ट्री जोग्राफी पियो ॿुधाए। अॼु बाबा ॾिसो 7 डेज़ जो सॼो कोर्स, हिस्ट्री जोग्राफी सभु। हिस्ट्री माना असांजो सतयुग, त्रेता, द्वापर, इहे जेका गोलो आहे न उनजे बारे में। जोग्राफी माना वण, जेको मूं झाड़ जी ॻाल्हि कई। त बाबा चवनि था कि मनुष्य खे त कुझु न ॿुधाए सघंदो। बाबा चवनि था उन्हनि वीचारनि खे अज्ञान न आहिनि, उन्हनि वीचारनि खे त कुझु ख़बर ई कोन्हे, तव्हांखे किथां ॿुधाईंदा। बाबा चए थो मां पंहिंजी इहा महिमा नथा करियां, पर बाबा सम्झाइनि था इहो आदि देव ऐं आदि देव उनखे चयो वेंदो आहे। एडम ईव भी कहते हैं। बाबा चए थो मुंहिंजा मिठड़ा बच्चा, असां के माता पिता जेके आहिनि न, उन्हनि सृष्टि अची करे कीअं रची, एडम खे आदि देव ब्रह्मा, उनखे एडम भी चइबो आहे, त उनखे बाबा अॻियां सम्झाइनि था। पर उहो क्रिएटर कोन्हे, ब्रह्मा इज़ नॉट अ क्रिएटर। तव्हां ॾिसो हिकिड़ो कुंभार थींदो आहे, असां चवंदा आहियूं अलाह हिन कुंभार त केतिरा सुठा सुठा बासण ठाहिया आहिनि, त हुन छा मिट्टी खे ठाहियो छा? न, मिट्टी मां ठाहिया। त ब्रह्मा इज़ अ क्रिएटर, माना असां आत्माऊं त हुआसीं, पर असां में जेके विकार अची विया, कमज़ोरियूं अची वियूं, उन अची करे असांखे ज्ञान ॾेई करे उन्हनि विकारनि खे हटाए करे असांखे नई संस्कृति ऐं नया असांजा संस्कार क्रिएट किया। ईअं कोन सम्झाइणो आहे। बाबा चए थो कि खुद बाबल अची करे इन एडम द्वारा, माना ब्रह्मा द्वारा उन भगवान इहो कयो आहे कार्य। इन करे गॉड खे चयो वेंदो आहे GOD, गॉड। जी जो मतलब आहे जनरेटर, ओ जो मतलब आहे ऑपरेटर, डी जो मतलब आहे डेस्ट्रॉयर। त भगवान जेको हिन सृष्टि खे हलाए थो, इन टिन देवताउनि जे थ्रू थो हलाए। जनरेटर इज़ अ ब्रह्मा, ऑपरेटर, इन करे तव्हां ॾिठो हूंदो कि असां ऑपरेट करण लाइ सत्यनारायण जी कथा कंदा आहियूं न, उन में असां लक्ष्मी नारायण जो रखंदा आहियूं चित्र, उहो ऑपरेट कंदो आहे। विष्णु छा कंदो आहे? ऑपरेट कंदो आहे। ऐं डी डिस्ट्रॉयर मीन्स शंकर। त बाबा बि अची करे मूंखे हिते सम्झाइनि था, मुंहिंजा मिठड़ा बाबल, तव्हां मल्हार वञा बाबा, तव्हां कहिड़ो न ईज़ी तरीक़े से असांखे सम्झायो था। बाबा चए थो मुंहिंजा ॿारो, तव्हांखे बि पंहिंजो पाण जो GOD गॉड थी। GOD गॉड माना जनरेट। सुबुह सुबुह उथी करे असां सोचियूं कि अॼु मां ॾाढा सुठा सुठा वीचार कंदसि, सभिनि सां सुठो सुठो व्यवहार कंदसि। ठीकु आहे, जनरेट त कयो, मंदिर में वियसि, पर मंदिर में ॾाढी रश हुई, धकाधुकी, अरे बाप रे, कंहिं त मूंखे ठूं खणी करे किराए छॾियो। त मिठा वचन निकिता, परवाही निकिता, छाकाणि अंदरि बढ़ियल हुए। हा, मां विष्णु न थियसि। जेके मूं सुबुह संकल्प कया हुआ कि मां सुठो ॻाल्हाईंदसि, सुठो ॿोलींदसि, सुठो व्यवहार कंदसि, मुझे विष्णु भी बनना है। वरी राति जो मुझे शंकर भी थियणो आहे। शंकर छा कंदो आहे? तीअं टीं अख खोलींदो आहे ऐं विनाश कंदो आहे न। असांखे बि राति जो वेही करे सभु हिसाब किताब ॾिसणो आहे। अॼु मूं कंहिंखे दुख ॾिनो, कंहिंसां मूं ग़लति ॻाल्हायो, कंहिंसां मूं ग़लति विया, पूरो चिठो खोलणो आहे। ऐं सपोज ग़लती आहे, वी आर ह्यूमन बींग्स, असांखां ग़लती थींदी रहंदी आहे, कोई ॻाल्हि कोन्हे हुन में। पर मूंखे शंकर थी करे वेही करे, सपोज मूं का ग़लती कही त घटि में घटि
असांजे बाबल जे साम्हूं वेही करे असां माफ़ी घुरूं त बि असांजी अधु माफ़ थी वेंदी। ऐं बाबल खे चयो, बाबा मां सुभाणे वधीक ध्यानु रखंदसि, मां जीओडी गॉड बरोबर थींदसि। तव्हां ॾिसो रोज़ रोज़ ध्यानु रखण सां अॼु 10 ग़लतियूं थियूं, सुभाणे 9 थियूं, पोइ 8 थियूं, धीरे धीरे असांजो जीवन सुधरंदो वेंदो। केॾो सुठो मिठड़ो बाबल असांखे केतिरो न ज्ञान कुटे कुटे करे घोटे घोटे करे असांखे ॾे थो। तंहिंखां पोइ बि असां वीचार सागर मंथन नथा करियूं ऐं उनखे अॻियां। इन करे बाबल असांखे वरी यादि थो कराए, मुंहिंजा मिठड़ा ॿारो पावन ज़रूर थियो। बाबा खे दुख बि थो थिए, जेकर ईअं न थींदा त मुंहिंजे ॿारनि खे सज़ा खाइणी पवंदी। बाबा नथो चाहे। बाबा चए थो अज्ञान काल में त तव्हां घणेई सज़ाऊं खाधियूं आहिनि, पर मूं वटि अची करे बि प्रतिज्ञा करे बि पवित्र न थींदा ऐं छुपी छुपी सभु कमु कंदा। इंद्र सभा जी बि हिकिड़ी कहाणी आहे कि उते बि हिकिड़ी देवी उनखे वठी वई त उनखे बि श्राप मिलियो। असांखे बि बाबल चए थो, मुंहिंजा मिठड़ा ॿार थोरो सावधान रहो, बसि सावधान करण जे लाइ बाबा असांखे नॉलेज थो ॾे। इन करे बाबल चए थो, मुंहिंजा मिठड़ा ॿारो मूंखे घड़ी घड़ी यादि करो। उनमें कहिड़ी तकलीफ़ आहे यादि करण जी? कोई कमु आहे छा? 24 कलाक असां वटि 24 कलाक आहिनि, ठीकु आहे न। 8 कलाक असां घर गृहस्थीअ जो कमु करियूं या असां ऑफिस में कमु करियूं, उहो पूरी तरह बि ईमानदारी सां न कंदा आहियूं, विच में ब्रेक वठंदासीं, हेॾां होॾां कंदासीं। 8 कलाक सुम्हो, बाक़ी 8 कलाक असांजा किथे था वञनि? किथे कंहिं वटि हिसाब आहे? कंहिं वटि बि कोन्हे। इन करे मुंहिंजो मिठड़ो बाबल मूंखे वरी घड़ी घड़ी यादि थो कराए, मुंहिंजा मिठड़ा ॿार मूंखे यादि करो। बाबा खे कहिड़ो फ़ाइदो थियणो आहे मूंखे घड़ी घड़ी यादि थो कराए? ही त असांजो कमु बाबा असांखे ईज़ी करण लाइ थो करे। बाबा चए थो, बसि बच्चा ईअं चओ, मुंहिंजा बाबल मिठा, चिंता न करो, मां बसि तव्हांखे यादि करे बसि आयसि कि आयसि। बसि योग बल सां मां पंहिंजी आत्मा खे पवित्र ठाहींदसि। इन जो हिकिड़ो ई त उपाय आहे, ॿियो त को आहे ई कोन, वसीलो ई कोन्हे। हिकु बाबा सां ई योग लॻाइण सां ई मुंहिंजी आत्मा जा पुराणा जेके आहिनि न संस्कार, कमज़ियूं कमियूं सभु उन सां ई विनाश थींदियूं। ऐं ॾाढो सवलो तरीक़ो आहे, मां तव्हांखे सम्झायां थी थोरो। जीअं ॾिसो, सूर्य आहे न, सिज, उनमें एॾी तपत आहे, एॾी तपत आहे, पर असां जॾहिं सिज जे उते हलूं था त उहो असांखे सारे कोन थो। तपत थोड़ी मिलंदी असांखे, पर सारे नथो। पर जॾहिं मां कन्वेंस लेंस रखां थी ऐं हेठि कागज़ थी रखां त उहो सरी वेंदो। अहिड़ी तरह असांजे मिठड़े बाबल जी कृपा दया दृष्टि चारों तरफ़ आहे। पर जॾहिं मां हुन बाबल खे हिकु जॻह वेही करे शांति सां जॾहिं असां वेंदा आहियूं न योग में, त तव्हां ध्यानु रखिजो असांजो हिकु अंग बि हिले न, तॾहिं असांजो योग बाबल सां लॻी सघंदो, जंहिंखे बाबा चवंदो आहे बिंदु स्वरूप। ऐं उहो छा थींदो आहे, कन्वेंस लेंस जो कमु कंदो। ऐं कन्वेंस लेंस मां जेका भॻवान वटां असांखे प्राप्ति मिलंदी कन्वेंस लेंस जी, असां में शक्तियूं बढ़जंदियूं वेंदियूं, असांजूं पुराणियूं कमियूं कमज़ोरियूं विकार ख़ुदि ई भस्म थींदा। सिर्फ़ु मुंहिंजे महिनत कहिड़ी करणी आहे, बाबा सां। पोइ त बाबा चए थो ईज़िली तव्हां सतो प्रधान पवित्र बि थी वेंदा। ऐं योग लॻाईंदे लॻाईंदे अंत में योग सिद्ध थी वेंदो। बाबल ॿुधाए थो असांखे, मुंहिंजा मिठड़ा बच्चा, ही त मुंहिंजो रथ आहे, लैंड लेडी कहो। बाबा चए थो हुनखे लैंड लेडी चओ या लैंड लॉर्ड कहो, पर ये आहे विचित्र। हुनमें ॾिसो त शिव बाबा कीअं थो अचे। बाबा चए थो मां हुनखे लैंड लेडी ऐं लैंड लॉर्ड छो थो चवां, जो ब्रह्मा बाबा असांजो पिता बि आहे ऐं असांजी माता बि आहे। ब्रह्मा मां चयो वेंदो आहे त लैंड लेडी बि आहे। इन करे बाबा असांखे सम्झाइनि था, मुंहिंजा मिठड़ा बचड़ा, तव्हां त कर्म योगी आहियो, तव्हांखे त कर्म करणो ई पवंदो आहे।
पर असांखे कहिड़ो कर्म करणो आहे उन जी जानकारी हुअणु खपे। साहिब चवनि था हाणे पढ़ाई त शुरू थी वई आहे, तव्हांखे अविनाशी कमाई करणी आहे, भले उहो धन जी बि कमाई करियो, उनजो बि बाबा कोई मना नथा कनि, पर हीअ अविनाशी कमाई आहे जेका असांखे सतयुग में कनेरा सुख ॾींदी। ऐं इहो वरसो त असांखे वठिणो ई आहे, बाबल जा असां छो थिया आहियूं। असां रोज़ अची करे महिनत करियूं था, रोज़ मुरली ॿुधूं था, पंहिंजो टाइम था ॾियूं, कलाक था ॾियूं, त असांखे उहो वरसो त ज़रूरु वठिणो ई आहे। ऐं जेको कंदो उहो ई पत पाईंदो। बाबा त सिंपल ॿुधाए थो, खुलो भंडारो आहे, जंहिंखे वठिणो हुजे वठे, जंहिंखे न वठिणो हुजे आराम सां वेही पंहिंजे घर। छाकाणि त इहो असांजी पढ़ाई जो पत असांखे 21 जन्म हलंदो, ऐं इहो भॻवान खां सवाइ त केर बि इहा पढ़ाई कराए न सघंदो। तव्हां कई आहे, बचपन खां बि कई आहे, पर असांखे को बि फ़ाइदो न आहे। इन करे बाबा पंहिंजो कोशिश बि कंदा आहिनि यादि रखण जी, पर वरी बि भुलिजी वेंदा आहियूं। इन करे बाबल असांजो असांखे सम्झाए थो, मुंहिंजा मिठड़ा ॿार, राति जो जागी करे प्रैक्टिस कनि, त तव्हांजी अवस्था आहे न स्थाई थींदी। छो बाबा ईअं छो थो चए? नींद को जीतने वाले बाबा ने चयो आहे अॼु। नींद छो छो? छाकाणि त तव्हां ॾिसंदा अॼुकल्ह इंसान त 6 बजे ताईं त बोर हूंदो आहे, उन्हनि जो कुझु न कुझु हलंदो रहंदो आहे, कंहिंजी नाइट ड्यूटी हूंदी आहे, चारों तरफ़ वातावरण बिगड़ियल हूंदो आहे। ओॾी महिल भॻवान खे यादि कंदा बाबल खे त बिल्कुलु ई यादि न वेंदी, छाकाणि एटमॉस्फेयर अहिड़ो आहे। पर राति जो अमृत वेले सुबुह ई सुम्हिया पिया हूंदा आहिनि, शांती हूंदी आहे। ओॾी महिल न तव्हांजो को फोन वॼंदो, न केरु तव्हांखे चवंदो मूंखे चांहि ठाहे ॾे, न घर वारा तव्हांखे परेशान कंदा, शांत। ऐं बाबा बि ओॾी महिल असांजे लाइ फ्री वेठो हूंदो आहे कि मुंहिंजा ॿार ईंदा, मूं वटि वेहंदा, मुंहिंजी गोदी में मूंखां वठंदा। इन करे बाबल चवनि था सवेरे 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 नींद खे थोरी जाॻाए करे अचे थो। तव्हांखे कोई हथ पेर कोन हलाइणा आहिनि, मुख सां कुझु चवणो बि कोन्हे। अॻे ज़माने में त राम राम माला फेरींदा हुआ, पर तव्हांखे ख़बर आहे कि राम राम चवंदे उन्हनि जी नज़र त हेॾां होॾां पई वेंदी आहे। मंदर में बि ॾिसो, मुख ख़ाली थो चवे न, मन त मन त फ्री आहे, मुख ख़ाली बिज़ी थो थिए राम राम। त असांखे राम राम चवण जी बि ज़रूरत कोन्हे। बाबा चए थो बुद्धि ऐं मन कीअं योग कजे उहो बरोबरि तव्हां सिखो त तव्हांखे आनंद बि ईंदो। जनता हीअ आहे ज्ञान डांस, असांखे सॼो ॾींहुं ज्ञान डांस करणी आहे। न त बाबा सावधान कयो, ॿारो पवित्र बि रहो, मूंखे यादि बि करियो, योग बि लॻायो, त तव्हां जीवन बचे। अच्छा मुंहिंजा मिठड़ा मिठड़ा सकीलती ॿारनि खे प्रति मूं मात पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी पिताजी रूहानी ॿारनि खे नमस्ते, रूहानी ॿारनि जी रूहानी बाप दादा के मात पिता के यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते, ऐं रहूं सदा हंसते हंस खिलंदा करियो, खिलो सॼो ॾींहुं, खिलण सां जीवन ई ठही वेंदी। आज बाबा उनजो ई ॿुधायो आहे, अॻियां मां ॿुधाईंदसि। धारणा जे लाइ मुख्य सार पहिरियों बाबा चयो आहे कर्म योगी थी कर रहणो आहे। घर में बि रहो लेकिन कर्म योगी। हिकिड़ो आहे कर्म भोगी ऐं ॿियो आहे कर्म योगी। कर्म योगी माना हर कर्म कंदे बाबा खे मां यादि करियां, तॾहिं असां सतो प्रधान थी करे उनजो ई हिकिड़ो इहो ई पुरुषार्थ आहे, ॿियो को पुरुषार्थ असांखे न करणो। ॿी पॉइंट आहे पंहिंजी हर चलन सां पंहिंजे बाबल जो, टीचर जो ऐं गुरूअ जो शो करणो। ईअं न असां चऊं था असां वञूं था ब्रह्मा कुमारीस, सभु चवंदा ला ही हुते वञनि था, नालो असांजो ख़राबु न थींदो, असांखे केरु कोन सुञाणे।
ब्रह्म कुमारीस जो नालो ख़राब थींदो। अरे ये ब्रह्मा कुमारी में वञी करे बि अञा ओराई ओराइनि भॻवान जो तव्हां नालो ख़राब कंदा, हुननि जो कोन कंदा, पंहिंजो कोन कंदा, उन्हनि जो कंदा। इन करे असांखे छा करिणो आहे, चलन पंहिंजी सुठी रखणी आहे। जेतिरी चलन असां पंहिंजी सुठी रखंदासीं त भॻवान जो बि शो कंदासीं। हाणे असांखे घर वञिणो आहे, त इन ई स्मृति सां सदैव बाबा चवनि था प्रफुल्ल लो। अॼु जो वरदान आहे, बाबा चयो आहे महावीर थी करे हर संकल्प खे स्वरूप में लाए करे हमेशा विजयी सफलता मूर्त ॾियो। मां थोरो हिन ते एक्सप्लेन करणु चाहींदसि। महावीर, महावीर कंहिंखे चयो वियो आहे? तव्हांखे ख़बर आहे कि जॾहिं महावीर हनुमान लंका वियो हो, त जॾहिं लंका में वियो हो त हुनजे सभिनी खे हुन हिकिड़ो पेर रखी करे अॻियां ऐं चयो कि जंहिंमें बि हिमत आहे, जेको बि पहलवान आहे, अची करे मुंहिंजो पेर हिलाए छॾे त सीधा तव्हांजी। कहिड़ो वॾो डिसीशन! तव्हां सम्झो था, आसान ॻाल्हि हुई ॿिए कंहिंजी सीता, ऐं तूं तो चई कि हा केरु मुंहिंजो पेर त हलाए सघे, केरु बि हलाए थो सघे। रावण त हेॾो वॾो महारथी आहे, वो छो कोन हलाए सघंदो। जॾहिं उहो वापसि आयो, सभिनी चयसि तोखे डपु कोन लॻो? राम खे तूं छा जवाबु ॾींदा? अरे चई तव्हां ॾिठो कोन, जॾहिं मूं पेर रखियो त मूं चयो छा, तव्हां उन ॾांहुं ध्यानु कोन ॾिनो, ख़ाली ॿियनि शब्दनि खे ध्यानु ॾिनो। मूं चयो हे राम, हाणे जंहिंमें बि ताक़त आहे अची करे मुंहिंजो पेर हिलाए। त मूं राम जो नालो रखी करे रखियो हो, मूं पंहिंजो पेर न रखियो हो। हाणे राम खे सीता खपे न खपे हुनजी मर्ज़ी। अहिड़े नमूने असांखे महावीर थियणो, तॾहिं असांजा जेको बि संकल्प कंदासीं न, उहो स्वरूप में ईंदो ऐं असां विजय ऐं सफलता मूर्त थींदासीं। त बाबा अॼु सम्झाइनि था असांजा मिठड़ा बाबल त जेको बि असां विशेष संकल्प करियूं था, सपोज रोज़ सभिनी खे अलॻि अलॻि पंहिंजो पंहिंजो संकल्प हूंदो आहे। तव्हां कहिड़ी बि पॉइंट अॼु खणी करे, कहिड़ी बि पॉइंट खणी करे चओ कि बसि मां हिन ते उहो कंदुसि, त तव्हां ॾिसंदा त कहिड़ो बि हिकिड़ो संकल्प खणो ऐं उन में वरी दृढ़ थियो। ईअं न बसि संकल्प खयोंसीं वरी दृढ़ न रहियासीं। संकल्प कंदे कंदे उनजो स्वरूप थी वञणो, तॾहिं विजय जो झंडो असां लहराए सघंदासीं। ईअं न सोचो ॾिसंदासीं कंदासीं, ये बाबा चवंदा गे 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 देखेंगे करेंगे। ये गे गे है न, नंढड़ा ॿार आहिनि न, उहो गिगर हुननि जी वरी वहंदी आहे, उन्हनि खे बिब पाइणो पवंदो आहे। त तव्हां नंढड़ा ॿार कोन आहियो जो तव्हांखे बिब पाइणो पवंदो, माना कमज़ोर थियणु। त अहिड़ा कमज़ोर संकल्प न करणा आहिनि, माना माया खां हार न खाइणी आहे। बसि सदाई इहो ई अमर अविनाशी संकल्प करियूं कि असां सदाई विजयी महावीर आहियूं ऐं सदाई अॻियां वधंदा रहंदासीं ऐं विजयी रहंदासीं। त इन संकल्प सां सफलता मूर्त थी वेंदासीं। अॼु जो स्लोगन आहे, बाबा चयो चेहरे ते हमेशा ख़ुशीअ जी झलक हूंदी त चेयरफुल चेहरो हिकु बोर्ड जो कमु कंदो। वाह बाबा वाह, एॾो सुठो ॾिनो। ख़बर अथव, हूअं बि तव्हां जेतिरो मुस्कुराईंदा न त तव्हांजे गिलनि ते आहे न हिकिड़ो उहो थींदो आहे डिम्पल, और डिम्पल त सभिनी खे खपे। त सदाई मुस्कुराओ त घणा ई डिम्पल ठही वेंदा तव्हांजा। तव्हांजी सूरत बि ठही वेंदी, सीरत बि ठही वेंदी, त मुस्कुराइण में कहिड़ी मुश्किल आहे। शांती सभिनी देह जी ॻाल्हियुनि खां, आवाज़नि खां परे पंहिंजी मन बुद्धि खे वठी था हलूं। परमधाम बाबुल जे बुद्धि में वेह, बाबुल जो सभु ॿारनि जे लाइ फरमान आहे
मुंहिंजा मिठड़ा ॿार हलंदे चलंदे वीचार सागर मंथन करो छाकाणि त इन भोजन सां तव्हां जेतिरो मूंसां वीचार सागर मंथन कंदा मां तव्हांखे शक्ति घुराईंदसि हुन तव्हां में बढ़ींदो रहंदसि उहो हिकिड़ो कंटिन्यूअस लिस्ट तव्हां ॾिसंदा धीरे धीरे असां जूं पंहिंजूं ई कमियूं कमज़ोरियूं निकिरंदियूं निकिरी रहियूं आहिनि बाबा जो ज्ञान अमृत धारण करण जी शक्ति मूं में अची पवित्रता जो सभई किरणूं मूं में चारों तरफ फैलजनि पयूं हाणे की बिल्कुलु लाइट हाउस अनुभव करें बाबा जी को असांखे 7 days जो ज्ञान ॾिनो आहे असां उनखे चङी तरह ॼाणी करे चङी तरह सम्झी करे यथार्थ सम्झी करे बाबा असां ॿियनि खे बि इहो ज्ञान सम्झाईंदासीं असांजो त जीवन ठही वियो आहे असां ॿियनि खे बि शिवरात्रि जी सही सही सची सची मीनिंग ॿुधाईंदासीं उन्हनि खे जगाईंदासीं ऐं उन्हनि खे वठी ईंदासीं सत्य या असां मुसाफ़िर शांति 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 शांति